सिंध हाई कोर्ट सखर जे जज जस्टिस आफ़ताब अहमद गोरड़ चयो आहे त सरकारी ऑफिसरनि ते असरअंदाज थींदड़ चूंडियल नुमाइंदा सादिक ऐं अमीन नाहिन हूंदा। सूबाई वज़ीर अकरम Allah धारेजो बि सादिक ऐं अमीन नथो थी सघे। जेको सरकारी ऑफिसर सियासतदाननि जी न्याज़मंदी करे थो उहो बि अहल नाहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 2 महीना अॻु घोटकी जे म्यूनिसिपल कमेटी जे अॻूणो चेयरमैन सैयद अصغر शाह जे एंटी करप्शन हथां गिरफ़्तारी वारे केस जी नज़रसानी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत सर्कल ऑफिसर घोटकी अयाज़ मेमण खे हटाइण जो हुकुम ॾिनो हो, जंहिं जी अमल दरामद रिपोर्ट एंटी करप्शन खाते पारां अदालत में जमा कराई वई। एंटी करप्शन पुलिस हथां गिरफ़्तार थियण बाद घोटकी जे अॻूणे चेयरमैन अصغر शाह हाई कोर्ट सखर बेंच में पटिशन दाख़िल कई हुई, जंहिं में हिन मौक़िफ़ इख्तियार कयो हो त सूबाई वज़ीर अकरम Allah धारेजो सियासी इंतकाम वठण लाइ एंटी करप्शन पुलिस खे इस्तेमाल करे खेसि गिरफ़्तार करायो हो ऐं सर्कल ऑफिसर एंटी करप्शन घोटकी अयाज़ मेमण इन जी वंगार वही रहियो आहे। जंहिं बाद अदालत धुरियुनि ॾांहुं नोटिस मोकिलींदे सर्कल ऑफिसर अयाज़ मेमण खे हटाइण जो हुकुम ॾिनो हो। एंटी करप्शन सखर जे डिप्टी डायरेक्टर पारां अयाज़ मेमण खे हटाइण बाबति रिपोर्ट अदालत में जमा कराई वई।